अस्सलाम वालेकुम। अॼु मुंहिंजे साम्हूं आहे मिर्ज़ा कलीज बेग जो तर्जुमो थियल ड्रामो इंक्वायरी ऑफिसर। अचो त उनजे हवाले सां किताब जो जाइज़ो पेश करूं था। ऐं हीउ जाइज़ो जेको आहे मुख़्तियार अहमद मल्लाह जे किताब सिंधी अदब जे तारीख़ जो जदीद मुतालो तां खयो वियो आहे। ॾिसूं त किताब जाइज़ो कहिड़े तरीक़े सां पेश कयो वियो आहे। पहिरियां ॾिसूं था हिन जो तारुफ़। मिर्ज़ा कलीज बेग साहिबु हीउ ड्रामो रूसी ज़बान जे मशहूरु ड्रामा निगार गोगोल जे मज़ाहिया ड्रामे द गवर्नमेंट इंस्पेक्टर तां 1996 तां सिंधी ज़बान में तर्जुमो कयो। हीउ ड्रामो पहिरां अंग्रेज़ी ज़बान में तर्जुमो कयो वियो हो, जितां मिर्ज़ा साहिब खे उनखे सिंधी ज़बान में आंदो। मिर्ज़ा साहिबु पंहिंजे रवायती तरकीब मुताबिक़ हिन ड्रामे खे मक़ामी रंग ॾिनो आहे। रूसी नालनि, माॻनि ऐं मसइलनि खे सिंधी समाज मुताबिक़ पेश कयो आहे। किरदारनि खां मकालमा ईअं चवराया अथसि ॼण उहे सिंधी माण्हुनि लाइ गोगोल लिखिया हुआ। हाणे ॾिसूं था किताब जो जाइज़ो। हिन ड्रामे में ग़लति फ़हमी जे बुनियाद ते बहराड़ी जे सरकारी कामोरनि ऐं हिकु इख़बारी नुमाइंदे जे विच में थी गुज़िरियल वाक़ियात, जेके हूं त ग़ैर मुतफ़िक़ लॻनि था, ॾेखारियल आहिनि। कामोरा इख़बारी नुमाइंदे खे सरकार जो मुख़फ़ी इंक्वायरी ऑफिसर सम्झी हिरासजी वञनि था ऐं परेशानी जी हालति में पंहिंजे ज़ालमनि ऐं ग़लति कमनि कार्यनि जो इक़रार कनि था ऐं कोशिशि कनि था त इंक्वायरी ऑफिसर खे ॾेखारियो वञे त सभु ठीकु ठाकु आहे ऐं इंतिज़ाम में किथे बि का ख़राबी न आहे। इंक्वायरी ऑफिसर खे ख़ुशि करण जी कोशिश में पाण फुराए वेहनि था। आख़िर में मथनि सही हक़ीक़त ज़ाहिर थिए थी, तॾहिं खेनि पशेमानी हासिलु थिए थी। इंक्वायरी ऑफिसर में ॾेखारियल आहे त समाज में अहिड़नि फ़र्दनि जी कमी कोन्हे जेके पाण खां हींअरनि खे ताक़त जे ज़ोर ऐं मकारी ज़रिए हीसाए पंहिंजा ज़ाती मतिलब पूरा कंदा रहनि था, इंसाफ़ खे रद्द कनि था, ज़ुल्म जी बाज़ार गरम कनि था। ड्रामे में चिटी तरह ॾेखारियल आहे त बाला ऑफिसर फ़क़ति वॾनि शहरनि जो गश्त करे मोटी वञनि था, पर दूरान ऐं नंढड़नि शहरनि ऐं ॻोठनि में क़दम बि पेर नथा पाइनि। उन्ही करे उन्हनि नंढड़नि शहरनि ऐं ॻोठनि जा कामोरा पाण में समझोतो करे अवाम खे आज़ारीनि था। हू पंहिंजे फ़र्ज़नि अदा करण में लापरवाही खां कमु वठनि था ऐं हर जाइज़ तोड़े नाजाइज़ कम लाइ नक़द तोड़े जिन्सनि जी सूरत में रिश्वत वठनि था। उन्ही करे ॾोह वधी वञनि था, पर उनजो को बि तदारक नथो थिए। हिन ड्रामे ते जेका तनक़ीद कई वई आहे उहो ॾिसूं था। हीउ ड्रामो तनक़ीदी ऐं मज़ाहिया आहे, जंहिंमें माशरती बुराइनि खे ॾेखारियो वियो आहे। हिन ड्रामे रस्ते ऑफिसर तरफ़ां कयल कलोर, अक़रबा परवरी, रिश्वतखोरी वारे माहौल खे भरपूर नमूने पेश कयो वियो आहे। हीउ ड्रामो केतिरे दफ़ा स्टेज ते पेश कयो वियो आहे ऐं हर दफ़े हिन ड्रामे खे तमामु वधीक मोट मिली आहे ऐं ड्रामे खे तमामु घणो पसंदि कयो वियो आहे। उन मां साबित थिए थो त मिर्ज़ा साहिबु हिकु समाजी नब्ज़ शनास अदीब हो, जेको मज़ाक में कोड़ो सच प्यारे हक़ीक़तनि तां पर्दो खणे थो। हाणे को बि दोस्त जॾहिं हिन ड्रामे खे पढ़ंदो त उन ड्रामे खे पंहिंजे अॼोके समाज सां भेट ॾिसंदो त 1996 में जॾहिं तर्जुमो कयो वियो ड्रामो, उन खां वठी हेसि ताईं असांजो समाज उन जॻह ते बीठल आहे। पर थी सघे थो त असांजो समाज जेको आहे पहिरियां खां वधीक जेको आहे रिश्वत वारी बाज़ार में अॻिरो हूंदो, ज़ुल्म में अॻिरो हूंदो, नाइंसाफ़ियत में अॻिरो हूंदो ऐं असां हिकु ज़रो बि जेको आहे पंहिंजे माशरे खे सुधारे न सघिया आहियूं।